आकाश खे या कंहिं शाइर खे अगरि पाण ॾिसूं था त उन शाइर खे असां उन जे पसे मंज़र में ॾिसूं था त उहो शाइर कीअं थियो, कहिड़ियूं हालतूं हुयूं, कहिड़ो उन जो बैकग्राउंड हुयो, जंहिंसां हू जेको आहे हिन धरती ते हिकु ॾात धणी जेको आहे सो बणिजो। आकाश अबुल वसीन जी सरज़मीन ते जनम वरितो त उन जे बदीन जूं जेके हालतूं हुयूं, जिते मिठू कच्छी जो ख़ूबसूरत राग आलापजंदो हो, जंहिंजी मां मुंहिंजी ॾाॾी जन्नत खातो, उनखे सुतीअ में शाह लतीफ़ जा बेहतर पिया, हुन जो बाबा उनखे जीवणी बाई जा गीत ॿुधाईंदो हुयो। ऐं उहो दौरु जे दौर में सिंध सॼी जेका आहे उहा हिकिड़ी निमाणाई वारी उते दौर हो, सूफ़ियाणो दौर हो। ऐं बदीन खे त जेके आहिनि सो असांजा जेका बदीन जा बि आहिनि माण्हू, उहे बि चवंदा आहिनि त बदीन बेदीन आहे, छो न उहो दीन धर्मनि जे धोखनि खां पाक साफ़ हुई ऐं क्राइम्स बि इलाही घटि थींदा हुआ। ऐं ख़ासि करे जंहिं दौर में बाबा जनमु वरितो उन दौर में तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदसि त उते जेके फ़ैसिला थींदा हुआ, जेके अॼुकल्ह जूं राॼोणियूं आहिनि त कारोकारी ते राॼोणियूं थियनि थियूं, क़त्ल ते राॼोणियूं थियनि थियूं, पर उन दौर में राॼोणियूं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते थींदियूं। बाबा ॿुधाईंदो हो त असांजो जेको ॻोठु हो अबुल वसी, उन में हिकिड़ो ॾींहुं जेको आहे सो हिकिड़ो मसइलो थी पियो। मसइलो इहो हो त हिकिड़ो मस्जिद जो इमाम हो, उहो शीदी इमाम हो, ऐं उनजो हिकिड़ो पुटु हूंदो, उन जो नालो हूंदो नसरुल्ला। हाणे जॾहिं बि उन शीदी चाचा जेको इमाम हो उनखे घुराईंदा हुआसीं त उहो पाण सां गॾु पंहिंजो पुटु वठी ईंदो। उहो पाण वीचारो एतिरो ख़तमे जो शीरो कोन खाईंदो जेतिरो नसरुल्ला खाई वेंदो, माना 4 प्लेटूं 5 प्लेटूं चट ख़तमु सफ़ा। त हाणे फ़ैसिलो उन दौर में कहिड़ी ॻाल्हि ते पियो थिए त बाबा जेको अबुल वसी जा माण्हू आहिनि उन्हनि चयो बाबा फ़ैसिलो आहे, तव्हांखे हिते अचिणो आहे। ऐं उहो फ़ैसिलो थियो त बाबा हाणे हीउ कमु ॾुखियो थी पियो आहे, हाणे शीदी साईं तोखे अचिणो आहे पर नसरुल्ला न अचु। त इहे एॾियूं मासूम ॻाल्हियूं जिते राॼोणियूं थींदियूं हुयूं, जिते पंचायतूं थींदियूं हुयूं, हाणे ॾिसो दौरु छा थी वियो आहे। त आकाश उन माहौल में जनमु वरितो। उन खां पोइ हालांकि उहो शाइर त हो जंहिंजी मुंहिंजी ॾाढी जेको आहे सो यादि हाफ़िज़ हुई, शाह लतीफ़ जी। मुंहिंजो ॾाढा अलाह ॾिनो बदीनवी अवामी शाइर हो ऐं उन्हनि जी बि शाइरी ॾाढी बहितरीनु शाइरी हुई। उनखे उन दौर में पाण बि उहे ॻाईंदा हुआ ऐं ॿिया बि उन्हनि खे जेको आहे सो ॻाईंदा हुआ। ऐं उन खां पोइ बाबा मस्जिद में जेको आहे सो मौलूद पढ़ंदो हुयो। बाबा रिलीजियस हूंदो, मौलूद पढ़ंदो, ख़ुतबा पढ़ंदो जॾहिं, ऐं हूंदो इलाही तबियतनि इलाही जेको आहे सो होशियारु ज़हनियत ते हूंदो। मूंखे यादि आहे मुंहिंजी स्कूल में आउं OPF में पढ़ंदी हुअसि, 5 सालनि जी 6-7 सालनि जी हूंदी हुअसि। मुंहिंजी स्कूल में मूंखे टीचर चयो त असांजी स्कूल में प्रोग्राम आहे, हाणे तूं का यूनिक शइ, को आर्ट ऐं क्राफ्ट जेको आहे सो तूं ठाहे खणी अचु। त आउं घर में परेशान पई थियसि। मूंखे बाबा माना स्टडी में बि इलाही सपोर्ट कंदो हो, ऐं बाबा मूंखे चयो तूं छो परेशान वेठी ईअं। त इहा बि ॻाल्हि घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी त बाबा मुसविर बि तमामु बहितरीनु मुसविर हो। ऐं उन खां अलावा त मूं बाबा खे चयो बाबा हीउ मसइलो आहे, मूंखे चवंदा का आर्ट ऐं क्राफ्ट ई का तूं शइ ठाहे खणी अचु। बाबा चयो तो रंगीन पना आहिनि? मूं चयो हा मूं वटि रंगीन पना आहिनि। ऐं खणी आयसि। अच्छा, कैंची सां उहे रंगीन पना कटे रली जा जेके गुल ऐं पुड़ जेका रली जा थियनि था, जेके पाण टुक सां उनखे सेबो ॾींदा आहियूं, उहो एतिरो त बहितरीनु उहे पुड़ ठाही जो उहो स्कूल में लॻाया त सभिनी जेके उते वाह वाही कई। त उहो अहिड़ो तख़लीक़ी ज़हनियत हूंदो, मुसविर बि सुठो हूंदो, कुक बि सुठो हूंदो, शाइर त सॼी सिंध जो आकाश आहे। उन खां पोइ उहो दौरु जॾहिं हू डॉक्टरी में हुन क़दम रखियो, बाबा खे आर्ट्स सां इलाही दिलि हूंदी। हुन चाहियो पिए त आउं जेको आहे सो आर्ट्स में वञा, पर उन दौर में चयो वेंदो हो त जेके ज़हीन ॿार आहिनि उहे उन्हनि जे लाइ आर्ट्स सुठो कोन्हे, ज़हीन ॿारनि जे लाइ साइंस सुठी आहे। बाबा खे ज़ोरी डॉक्टरी में जेको आहे सो मोकिले छॾियऊं।
ऐं बाबा उते जेको आहे सो हिकिड़ो डॉक्टर थी आयो, पर उते बाबा जी उन्हनि सालनि में जेका मुलाक़ात थी उहो साईं रसूल बख़्श पलीज साहिब सां थी। ऐं आउं सम्झां थी त आकाश खे जे आकाश ठाहियो फ़िक्री लिहाज़ खां, उहो साईं रसूल बख़्श पली जो आहे ऐं हिन में को वधाउ कोन्हे आहे। उहो दौर ऐं वरी अमृत जो दौर, जॾहिं ज़िया जहिड़ा डिक्टेटर असांजे मड़िया विया, असां जे इज़हार ते पाबंदी हुजे, असांजे ख़्यालनि ते पाबंदी हुजे, असांजे सोच ते पाबंदी हुजे, असां कुझु लिखूं उन ते पाबंदी हुजे। ऐं उते हुआ कुझु शाइर जेके महबूब जे गलनि ते लिखंदा रहिया, पर आकाश चयो न, आउं महबूब जे गलनि ते बि लिखंदुसि, ऐं महबूब जी अखियुनि ते बि लिखंदुसि, पर आउं उन में पंहिंजे देश जो दर्द बि रखंदुसि, पंहिंजे माण्हुनि जो दर्द बि रखंदुसि। आकाश लिखियो, तूं पुछी थो पिरी मां हलियो छो वयसि, जेकॾहिं राति जो शाम जो जाम ख़ाली न हो, राति रिमझिम हुई। सो उहो दौर हिकु चवंदा आहिनि त शाइर जे लाइ उन जा जेको उन जूं समाज जूं हालतूं या समाजी बहिरान हूंदा आहिनि, उहो उनखे वधीक निखारींदा आहिनि। सो आउं सम्झां थी त उहो दौर साईं पलीजी साहब जी बि लीडरशिप में आकाश, उहो आकाश थियो जेको अॼु ॾींहं ताईं ज़िंदा आहे। अवां सभिनी जी सूरत में, अवां जी जेको आकाश खे यादि करियो पिया उन ई सूरत में, जेके सभु अची नज़मूं पढ़नि पिया उन्हनि जी सूरत में, ऐं सम्झां थी त आकाश जेको आहे ज़िंदा आहे। वधीक तफ़सीलनि ऐं बाद में ॻाल्हाईंदसि, पर हिते हींअर ऐं जेको आहे सो बाबा जो हिकिड़ो जेको शेर आहे जेको सम्झां थी, हुन पंहिंजी जेको आहे सो सॼी पंहिंजी दिलि जी जेकी ॻाल्हि आहे उन में उन लिखियो आहे, उहो तव्हांजी जेको आहे सो नज़र कंदसि। जेकॾहिं शाइरी दर्द जी दवा न हुजे, जेकॾहिं शाइरी दर्द जी दवा न हुजे, के मरीज़े मोहब्बत जी मुदावा न हुजे, विचड़ंदड़ साह जी गर्मी तहकंदड़ जिस्म जो लावा न हुजे, भिनल गुलनि मथां ज़रकून माख जा मेड़े, कंहिंजे अफ़शा में अची नूर जा जलवा न थिए, ॿार जी मुर्क मुहाणे जी गार थी न सघे, नए आशिक़ खे पहिरें प्यार जो ख़त लिखण माल अखर आछे न सघे, मददगार थी न सघे, इश्क जी राह मुसाफ़िर दिलियनि जे सहरा में को आबशार मिठो ऐं थधो झिरणो न हुजे, क़ैद खाननि जे अंदरि चंड जो किरणो न हुजे, या उहा शाइरी जोरो जबर जे साम्हूं को शरारो को शोलो या उमाड़ी न आहे, तमाम धरती जे मज़लूम अवामनि पारां अगरि तरार उघाड़ी न आहे, या उहा शाइरी वक़्त जे वहशियनि लाइ, उहो वहशी त कंहिं सूरत में आहिनि, छो न पोइ उहे चाहे आकाश खे अंजाम ताईं पहुचण वारा ई छो न हुजनि, या उहा शाइरी वक़्त जे वहशियनि लाइ विझजो वार, ज़हर ज़िलज़िलो कहर न आहे, त पक सां उहो आकाश जो शहर न आहे, त पक सां उहो आकाश जो शहर न आहे। वरी महिरबानी।